डिजिटल आदमशुमारी, महंगाई ऐं ख़राबी हुकुमरानी समेत सिंध जे नए सर बहाली लाइ सखर खां निकितल पैदल सिंध मार्च ठठे पहुची वियो आहे। SUP जो सिंध पैदल मार्च रोशन अली बुर्डे, अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ठठो पहुतो त सियासी समाजी अॻुवाणनि तरफ़ां गुलनि जी वर्खा करे शानदार आजियां कई वई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सूमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सूमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सूमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।